अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छाला भाऊ भाऊ खेरा खुश लगो पियो हाँ? करम मोलाया तू बता। खैर खैर दे हाल वाले सफ़ा परेशान परेशान वेठो आई छा मसलो आ? अरे छॾ यार अॻी मां बेज़ार लॻो पिया वरी बेज़ार वो करी मूंखे। अरे भाऊ हाणे हाणे त सही है वरी झट में छा थी? टर यार टर तंग न कर। भला दे हाल वाले कम कहिड़ो कंदो आई? रंग जो कमु कंदो आहियां थफे या मुंहं ते रंग न भाऊ पुछा थो कहीं पुछा थो कयां। हे रुमाल कंहिंजो अथई? रुमाल रुमाल हथ परे कर मुंहिंजो आहे कंहिंजो रुमाल। मूंखे त यार चोरायल थो लॻे। मां तोखे चोर थो नज़र अचां? न मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो उन जो पहिरियों रुमाल चोरी थी वियो आहे। दोस्त टर न भला दे हाल वाल इहो जेको आहे सो हींअर वांदो आहीं या कमकार सां आहीं? छा कंदे हल टर हितां। यार हरू भरू थो कावड़ करी यार यार ॾाढी महांगाई वधी वई आहे माण्हू सफ़ा परेशान आहिनि महांगाई सफ़ा चोट ते चढ़ी वई आहे। अरे पोइ मां छा कयां मुंहिंजो छो सिर खाधो अथई टर हितां। ॿुधाए थो भाऊ ज़माने जो हाल वाल त ॿुधायां न। ज़माने हाल वाल त ॿुधाई चङो मोड़ सही आहे ज़माने हाल वाल त ॿुधाई। बसि भाऊ हरू भरू कावड़ थो करी मां चयो त कंहिं कमकार सां लॻायांसि वांदो वेठो आहे। ऐं हलींदो हलायां पुट। भाऊ कावड़ न कर मां बि हिकिड़ी कंपनी में कमु कंदो आहियां को मिड़ेई सिड़ेई माण्हू न आहे यार। मां को चवां पियो त कंहिं कमकार सां लॻायांसि कंदे कमु। अरे मथे में सुर छो थोड़ी टर भला। यार कावड़ न कर भला हाणे कावड़ करी थोड़ा त छा कजे तोखे यार। हरू भरू माण्हू बथा पंहिंजी रोज़ी खे लतूं हणनि रोज़ी हली आई आहे दर ते माण्हू बथा लतूं हणनि रोज़ी खे। ऐं मुंहिंजा मालिक घणा माण्हू रोज़ी जे लाइ परेशान आहिनि रोज़ी दर ते हली आई आहे माण्हू लतूं था हणनि। अरे तू ईअं कोन मुणंदे लाया पुट भला। बस कावड़ न कर वञा थो भाऊ लखनि जा लख डबल कराया आहिनि लखनि जा लख हाणे पाण पंहिंजी रोज़ी खे लतूं थोड़ी त मां छा कयां मां वञा थो बसि। वो दा भाऊ हेरे ॻाल्हि ॿुध भला ॻाल्हि ॿुध तूं मूंखे भला इहो कमु कराए ॾे भला। साॻो ॻाल्हि सम्झ में अची वई न? हा यार हल करायां थो डबल पर हल यार कंपनी जी पॉलिसी इहा हुआ घटि मां घटि तो वटि 10,000 हुजनि। 10,000 तूं ॾींदे 15 ॾींहंनि में तुंहिंजा पैसा डबल तूं पंहिंजा 20,000 अची खण। यार 10,000 त मूं वटि कोन्हनि के। पोइ बाक़ी मूं वटि अथई 100 रुपया। 100 रुपया? अड़े यार 100 रुपये में पैसा डबल थींदा आहिनि यार। तुंहिंजो कमु कोन थींदो यार मां वञा थो बसि। पोइ बि घटि मां घटि 5,000 थींदा आहिनि 5,000। भाऊ मूं वटि भला 1,000 रुपया अथई महिरबानी थी पाणी त ॿधी कमु यार मूंखे कराए ॾे यार। यार तव्हां जहिड़ा जेके आहिनि न मूंखे माना मज़ो न ईंदो आहे पैसा डबल कराइण। मां चवां हुजनि लख डबल करायां। अरे यार महिरबानी कर यार कराए ॾे। हल हेॾियूं मिंथूं करींदो त 10,000 रुपया करायां थो डबल पर हल 30 ॾींहंनि में तुंहिंजो 1,000 2,000 थी वेंदा। तो जो 20 ॾींहं वरी 30 ॾींहं वरी किथां आया? हल करायां थो 10,000 कढ 1,000 कढ। हल सही आहे हाणे तुंहिंजा थी वेंदा पैसा डबल बसि तूं टेंशन न वठि आराम सां घर वञी वेही रह सुम्ही पओ बसि ईअं लत खोड़े आराम सां सुम्ही पओ बसि तुंहिंजा पैसा डबल थींदा। मां अची तोखे हथ में अची पंहिंजा 2,000 ॾींदुमि तूं बि ख़ुशि मां बि ख़ुशि कंपनी जो बि नालो थी वेंदो त चङो ठीकु आहे पोइ मां हलां थो। दोस्तों जेकॾहिं असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा ऐं बेल आइकन खे दॿाए छॾींदा जीअं त सुठा वीडियोस तव्हां वटि जल्द मां जल्द पहुची सघनि। महिरबानी दोस्तों।